जय झूलेलाल, मां द्वीप चेतनानी। तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। असांखे तव्हांखे ॿुधाईंदे ॾाढो फ़ख्रु महसूस थो थिए त आदिपुर गांधीधाम जे शागिर्द कृष्णा मुखीअ खे 100 मां 97% सिंधी सब्जेक्ट में आया आहिनि ऐं सॼे गुजरात में नंबर पहिरें ते आयल आहे। मुंहिंजी साथी कार्यकर्ता पायल मेघाणीअ सां ॾिसो हुन जी मुलाक़ात। जय झूलेलाल, मां पायल मेघाणी तव्हां सभिनी लाइ आंदी आहे हिकु वॾी ख़ुशख़बरी। असांखे ॿुधाईंदे फ़ख्रु थो महसूस थिए त आदिपुर गांधीधाम जो शागिर्द कृष्णा रिंकेश मुखी जंहिं सिंधी सब्जेक्ट में सॼे गुजरात में 97% यानी 97% मार्कूं खणी गुजरात में पहिरियों नंबर आयल आहे। हा, त असां खां गॾु आहे कृष्णा मुखी। जय झूलेलाल। हा, त कृष्णा तूं ॿुधाए कहिड़े स्कूल में पढ़ंदो आहे ऐं पंहिंजे बाबति कुझु ॿुधाए। मां आदिपुर जे मैत्री स्कूल में पढ़ंदो आहियां ऐं मूंखे रोशन गोपलानी सर सिंधी सब्जेक्ट पढ़ाईंदा आहिनि ऐं मूंखे जाम ख़ुशी थिए थी त मूंखे 77% आया आहिनि 10th क्लास में ऐं 95 परसेंटाइल आई आहे। ऐं मूंखे हीअ तव्हांखे ॿुधाईंदे जाम ख़ुशी थिए थी त मूंखे सॼे गुजरात राज्य में सिंधी सब्जेक्ट में 100 मां 97% आया आहिनि ऐं सॼे गुजरात में पहिरियों नंबर आयो आहे सिंधी सब्जेक्ट में। मां ॾहें जे पहिरें ॾींहं जॾहिं स्कूल वियुमि तॾहिं रोशन गोपलानी सर मूंखे चयो कि सिंधी सब्जेक्ट तुंहिंजे लाइ जाम कमु ईंदो अॻियां बि ऐं साइंस मैथ्स सां गॾु तूं सिंधी सब्जेक्ट में बि जीअं ध्यानु ॾींदे त तुंहिंजा टका सुठा ईंदा ऐं तोखे न जाम सुठे परसेंट खां पास थींदे तूं। त मूंखे ईअं ॿुधाइण जाम ख़ुशी थिए थी त जेको रोशन गोपलानी सर असांखे चयो हो उहो सच में कमु आयो ऐं मूंखे हुन में सॼे गुजरात राज्य में मूंखे हिन लाइ ख़ुशी थिए थी त मूंखे हुननि जी वजह खां फर्स्ट प्राइज़ मिलियो आहे 97% खां। हा कृष्णा, त हाणे तुंहिंजो अॻिते कहिड़ो इरादो आहे? मां तोलानी पॉलिटेक्निक में सिविल इंजीनियरिंग जो कोर्स करणु चाहियां थो जंहिंमें मूंखे न 3 साल हिते पॉलिटेक्निक में आहिनि ऐं 3 साल एमटेक बीटेक जो अहमदाबाद में थींदो पोइ मूंखे सिविल इंजीनियर जी पोस्ट मिलंदी। हाँ त कृष्णा, आख़िर में कुछ चवण चाहींदो? यस, मां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। सिंधी सदाबहार चैरिटेबल ट्रस्ट गांधीधाम जो शुक्रगुज़ार आहियां। रोशन गोपलानी सर, पायल मेघाणी मैम, हिननि सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। मां शुक्रगुज़ार आहियां मैत्री महाविद्यालय जे प्रिंसिपल मिस्टर अब्बास सर जो ऐं शुक्रगुज़ार आहियां साइंस जे टीचर जया मैम जो ऐं शुक्रगुज़ार आहियां असांजे आसमाल सर जो जंहिं असांखे गुजराती पढ़ाईंदा ऐं मुंहिंजा क्लास टीचर हुआ ऐं हुननि मूंखे ॾाढो सपोर्ट कयो ऐं सॼे मैत्री महाविद्यालय मूंखे जाम सपोर्ट कंदा आहिनि ऐं ख़ासि करे मुंहिंजे फ्रेंड्स सॼे रिलेटिव्स ऐं मुंहिंजे मुखी परिवार मूंखे जाम सपोर्ट कयो आहे ऐं ख़ासि करे सिंधी सदाबहार चैरिटेबल ट्रस्ट खां मूंखे जाम सपोर्ट मिलियो आहे हिन साल ऐं हिन लाइ मां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। थैंक यू कृष्णा, तो हिते आए। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मरीज़ 2,70,638 थिया। 7,799 कुल मौत। 1,36,691 थिया रिकवर। गिर में शींहनि जी वस्ती वधी। 5 सालनि में 29 सैकड़ो यानी 5 साल पहिरियों अंग 523 हो ऐं हाणे वधी 674 थियो। अमेरिका में कोलंबस जो स्टैच्यू नदीअ में फिटो कयो वियो। टीम इंडिया जो श्रीलंका प्रवास थींदो अगस्त में। बोर्ड सरकार जी मंज़ूरीअ खां पोइ निर्णय वठंदी। 21 जून योग ॾींहं ते योग एट होम तौर मल्हायो वेंदो। सूरत जी अमरोली भाॼी मार्केट में ॾिसण आई भीड़। ॾियनि था कोरोना खे खुलम खुलो इन्विटेशन। कच्छ में चौमासे जे ऋतुअ खे ॾिसंदे इमरजेंसी कंट्रोल रूम शुरू करण में आया। एक्सपर्ट्स जी राय, देश जो अर्थतंत्र थींदो बाउंस बैक। सैनिटाइज़र जा 14 सैंपल थिया फेल। रंगीन पाणीअ सां भरियूं वयूं बोतलूं। कच्छ में वक्त खां अॻु बरसात पवण ते
पोख करणी या न करणी हारी पइजी विया बुॾतर में। भुज जे स्वामीनारायण मंदिर द्वारा 1 टन आयुर्वेदिक काढ़े जी औषधि विराई वई। कच्छ जे मोटा असंबिया में बिजली किरंदे मालधारियुनि सां गॾु 11 गेटनि बकरनि जो मौत। दिव्यलोक जी यादि ॾियारे थी बाबा अमरनाथ जी यात्रा। गांधीधाम जा स्कूल करे रहिया आहिनि ऑनलाइन टीचिंग जी पहल। 25 ज़िलनि में कम करे योगी सरकार खे 1 करोड़ जो चूनो लॻाइण वारी अनामिका शुक्ला खे कयो वियो गिरफ़्तार। दीपिका पादुकोण खे फेयरनेस क्रीम जी एड करण जो आहे अफ़सोस। करियर जी शुरुआत में ही थी हुई हुन खां ग़लती। द कपिल शर्मा शो जी शूटिंग शुरू थींदी 24 जून खां। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते सलाम सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।